बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध पालारी ताज जा चीफ सरवण ऐं सिंध पालारी ताज जो सरवण डॉक्टर मोहम्मद अनवर पालारी, चाचा बादल पालारी, कलो खान पालारी, चाचा लुकमान पालारी ऐं हिते पिंडाल में वेठल मुझे पालारी कबीले जे हर हिकु माण्हू, हर हिकु पाड़ो नाला वठंदसि पाड़नि जा त अलाए केतिरा थी वेंदा। तमामु मुहज़ब, तमामु मोतबर मुझा गरीब जेके बि पालारी क़ौम जा हिते पिंडाल में मौजूदु आहिनि, सभिनी खे अस्सलाम वालेकुम। अर्ज़ी आहे त पहिरीं आउं हिकिड़ो चवंदुसि मलिक साहिब असांजे लाइ त उन्हनि जी असां ते महिरबानी आहे मलिक साहिब जो। ऐं थोराइतो आहे मलिक सिकंदर जो, जिन असां पालारी क़ौम खे गॾु करण में वॾी मदद कई आहे, जंहिंजी अल्लाह ऐं रसूल फिटाई, जंहिं पालारी खे अदा करे असांजे ग़रीब ॻोठाणनि ते, असांजी मारनि भेनरनि ते तशद्दुद कयो। मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे गुंडनि खां असांजा लोड़ा लताड़िया विया, उन जे घरनि में घिड़ी असांजी न्याणियुनि खे, असांजी मारनि खे, असांजे भेनरनि खे तशद्दुद कयो। ऐं उन अमल खां पोइ कहिड़ो गैरतमंद पालारी हूंदो जेको ख़ामोशी सां वेहंदो? इहो मुमकिन ई न आहे, पालारियुनि जे रत में इहो शामिल न आहे। थी नथो सघे त चाचे यूसुफ जे घर में बदमाश घिड़नि, मलिक जा वाटा घिड़नि ऐं गैरतमंद पालारी माट करे वेहनि ऐं तमाशो ॾिसनि। इहो मुमकिन ई न आहे, कंहिं सूरत में मुमकिन न आहे। मलिक सिकंदर खे अल्लाह ताला इज़त ई नसीब कोन कई आहे। हेतिरनि मेड़ाकनि खां पोइ जॾहिं असांजी बिरादरी जा तमामु वॾेरा, रईस, सरदार, मोज़ज़ीन, हालानी कबीले जा तमामु असांजा मोज़ज़ीन जॾहिं 3 दफ़ा हुनजे बंगले ते वियासीं, उन्हनि खे चयोसीं त बाबा मलिक साहिब तूं असां ते रहम कर, ग़रीब माण्हू आहियूं न, असांखे मुश्किल में विझे न, पाण खे फेर में विझे, तूं महिरबानी करे मसइले खे हल कर। पर भोतार साईं खे आदतूं पियल आहिनि, कॾहिं हुन ज़िंदगी में कंहिंखे कुझु ॾिनो कोन्हे, हमेशह वतो अथसि, फुरियो अथसि, लोड़ा लताड़िया अथसि, ग़रीब माण्हुनि जो रत फिको अथसि, हुनखे आदत ई कोन्हे त किथां आदत ईंदो? ऐं पालारी क़ौम जे तमामु मोज़िज़िन खे मायूस करे मोटायो वियो। 2 ॾींहंनि जो टाइम वरितो वियो असांखां। मज़ीद इन शइ जी तफ़सील तव्हांखे डॉक्टर अनवर पालारी ॿुधाईंदो। चंद लफ़्ज़ आऊं चवां थो इन बारे में। मलिक साहिब 2 ॾींहंनि जो असांखे टाइम वरितो त 2 ॾींहं मूंखे ॾियो। असां वाणी जो बि मसइलो कोन्हे, मुंहिंजो बि मसइलो कोन्हे, मुंहिंजो जेको टियों पार्टनर आहे उहो इज़राइल आहे, उहो साह कढण वारो, उहो चए थो नथो मञे, चए थो आऊं पालारी खे कोन ईंदुसि। असां जो ठीकु आहे साईं, 2 ॾींहं इंतज़ारु करे था वठूं। 2 ॾींहं गुज़री विया, 3 ॾींहं गुज़री विया, 4 ॾींहं गुज़री विया, को न्यापो को कुझु कोन्हे। जेके असांजा हिते जा मोज़िज़िन जेके सरदार साहिब ते कलमा पढ़नि था, क़सीदा ॻाइनि था, उन्हनि सभिनि मां कंहिं बि असां सां को राब्तो कोन कयो त बाबा का वरंदी आहे, 2 ॾींहं ॾियूं था, कब्ज़ो छॾायूं था, नथा छॾायूं, का वरंदी कोन थी। उन खां पोइ 4थे ॾींहुं डॉक्टर अनवर पालारी, चाचा हाजी मोहम्मद रमज़ान पालारी ऐं हैदराबाद, नूरियाबाद जा कुझु असांजा मोज़िज़िन ऐं तमामु हैदराबाद जी पालारी कम्यूनिटी जी हिकिड़ी मीटिंग कोठाई वई। उन में इहा सलाह कई वई त बाबा हाणे छा कजे? पोइ इहो तइ थियो त हैदराबाद सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हैदराबाद जा दोस्त जेके आहिनि उहे पाण पंहिंजे दोस्तनि समेत असीं पाण कब्ज़ो ख़ाली कराईंदासीं। ऐं तव्हां ॾिठो अल्लाह जे हुकुम सां इन ज़ालिम खे शिकस्त नसीब थी। इहो भारती भॻो, इहे जुती जॾहिं भॼी विया, पंहिंजा खेती जॾहिं भॼी विया, उन्हनि खे शिकस्त नसीब थी। इहा एके ऐं ॿधी जी निशानी आहे।
जी डॉक्टर साहब चयो तो मलिक साहब असांखे तंग न कर असीं मथे जा फिरियल आहियूं तोखे कंहिं सूरत में बख्श कोन कंदासीं पर हुन डॉक्टर साहब ने चैलेंज खे मामूली ॻाल्हि वरिती हुन सीरियस न वरितो छो जो हुनखे आदत ई कोन्हे कॾहिं ॿुधण जी हू पंहिंजो पाण खे फरूर सम्झे थो हू पंहिंजे पाण खे इंतहाई हद ताईं जो ज़ालिम सम्झे थो हू चए थो त पालारी मुंहिंजी अखि में कोन्हे न पालारी कोस्तान जे अंदरि जेके क़ौमूं रहंदियूं उन्हनि मां सभिनि मां वधि जेको ख़तरो जेको भउ जेको दुश्मन सम्झे थो पालारी क़ौम खे सम्झे थो छो जो पालारी गैरतमंद आहिनि पालारी मज़बूत माण्हू आहिनि पालारी पढ़िया लिखिया माण्हू आहिनि पालारी कंहिंजी कान कढण वारा न आहिनि हमेशह मलिक असद सिकंदर जे ज़ुल्म में रहिया अताब में रहिया उनजी जेका जी हिकिड़े असांजे दोस्त ॻाल्हि कई त मलिक साहब बि आशिक़ आहे अजीब आशिक़ आहे हुनखे कंहिंजी बनी वणे थी त चए थो फलाणे खे चयो मलिक साहब खे बनी वणी आहे या मूंखे ॾियो कंहिंजे बनी मां को रेती बजरी निकिरे थी चए थो मुंहिंजो मलिक फलाणो ग़रीब आहे इहो हुनखे गिफ्ट करियो तव्हां त की मालदार आहियो भले हुनजे पेर में जुती बि न हुजे हिते जे माण्हुनि जो हाल इहो आहे त हुनखे पंहिंजी बनीअ मां वण बि नथो वठणु ॾिनो वञे इहे आहिनि भोतार जा ज़ुल्म इन करे मूं चयो त भोतार साहिब जा असां ते थोरा आहिनि वण न चया अॼु असांखे मौक़ो फराहम कयो हिन जिदोजहद खे हिकिड़ो पैगाम ॾिनो हिन जिदोजहद जो हिकिड़ो प्लेटफॉर्म मुहैया कयो अॼु असीं सभु गॾु आहियूं ऐं पंहिंजे भाइरनि खे बुज़ुर्गनि खे अर्ज़ कंदसि त सिंध पालारी ताद में तमामु पढ़ियल लिखियल ग्रेजुएट डॉक्टर समझदार माण्हू आहिनि हीउ जेको क़ाफ़िलो आहे इहो हाणे रुकण वारो न आहे हीउ क़ाफ़िलो सिंध जे कुंड कुछ ताईं जिते जिते असांजी क़ौम रहे थी उते वेंदासीं यूनिट खोलींदासीं उन्हनि खे मुतहद कंदासीं उन्हनि खे अॻिते वधाईंदासीं तालीम ॾियारींदासीं असांजी क़ौम में तालीम जो रेशो तमामु घटि आहे मां पंहिंजे बुज़ुर्गनि खे ॿारनि खे चवंदुसि पंहिंजे बच्चनि खे तालीम ॾियारियो ऐं नियाणियुनि खे वधि में वधि तालीम ॾियारियो उन खां पोइ जॾहिं असीं कोस्तान जे अंदरि आयासीं हाजी साहब ऐं डॉक्टर साहब चयो त बाबा हाणे कोस्तान में हलूं माण्हुनि सां मिलूं ग़रीब गुरबनि सां पोइ झर झंग सुबुह जो 9 बजे निकिरंदा हुआसीं राति जा 3 थियो वञनि 4 थियो वञनि जिन दोस्तनि खे जिन ॿारनि खे असां 2 बजे जो टाइम ॾींदा हुआसीं उहो राति जो 12 बजे ते पुॼंदा हुआसीं पोइ उहे साॻिया माण्हू ते वेठा हूंदा उन्हनि खे जस आहे उन्हनि जे जज़्बे खे जस आहे उन्हनि असांजी हिम्मत खे वधायो असांजे अज़म खे वधायो असांखे मज़ीद ताक़तवर बनायो त असांजो जी असांजा भार वाक़ई मज़लूम आहिनि हिननि जी एतिरी हुब ॾिसी ताक़त ॾिसी ऐं हुनजो अंदाज़ो अॼु थियो त अॼु पूरो पिंडाल भरियल आहे इन खां अलावा मलिक साहब जो ज़ुल्म त पंहिंजी जॻह ते पर असांजे वॾड़नि जा असांजे वॾेरनि जा असांजे सरदारनि जा बि पंहिंजी क़ौम सां घटि कोन कजनि उन्हनि त उन खां बि वधीक ज़ुल्म कया आहिनि पोइ असांजो वॾेरो सरदार भाउ नाराज़ थिए त हथ ॿधी माफ़ी थो वठां पर इहे लफ़्ज़ चवणु ज़रूरी आहे असां हिन मूवमेंट में जिते बि विया आहियूं त असांजे चङे जी गिला थी आहे इन करे गुज़ारिश कंदुसि उन वॾड़नि खे त महिरबानी करे हिननि पेरनि उघाड़नि ग़रीबनि में हथ रखो हिननि जे नंगनि दंगनि जा मुआफ़िज़ थियो हिननि सां मज़ीद ज़ुल्म न कयो रही ॻाल्हि मलिक नादिर ख़ान जे वीडियो जी अदा साईं हुनजी औकात ई कोन्हे उहो हिकिड़ो मामूली माण्हू आहे चाचे बादल हुनखे जवाबु ॾिनो जस लहणे पर मुंहिंजे ख़्याल में चाचे बादल जो ड्राइवर आहे उनजी उहा औकात न आहे उहो हुनखे जवाबु न ॾियणु खपे चाचे बादल माशाअल्लाह अल्लाह ताला हयात जे वॾी लेवल जो माण्हू आहे ऐं मलिक नादर जहिड़ा नौकर बि असांजा पालारी सरदार वग़ैरह रखणु पसंदि कोन कंदा हुनजी औकात छा आहे जो असांजे पालारी क़ौम जे ख़िलाफ़ ॻाल्हाए मलिक नादर खे ॿुधाइणु चाहियां थो अॼु खां पोइ अगरि तो कंहिं गैरतमंद पालारी जे बनीअ ते वियो आहीं कंहिं रस्ते तां गुज़रियो आहीं कंहिंजे ख़िलाफ़ बकवास कई थी त तुंहिंजी ज़बान कढी उछले छॾींदासीं हिते आज़ाद इहो आहे त 100-150 जे क़रीब नूरियाबाद जे अंदरि इंडस्ट्रियूं आहिनि पंजाबी पठान ॿिया सभु अॼु रोज़गार कंदा पालारी खे रोज़गार नसीब नथो थिए असांजे पालारी खे रोज़गार नथो ॾिनो वञे
हिते पंजाबी पठान चवंदा तो वो पालारी मर गए, खप गए, वो पालारी ही नहीं, हमें कोई फिक्र नहीं है। हिते जेके इंडस्ट्रियूं, जेके कारोबार, जेके गैर पालारी जान, गैर सिंधी जान, वो तव्हां ॾिसो त तव्हांखे हैरत थींदी। ऐं उन्हनि में बि वधि मां वधि हथ असांजे पंहिंजनि माण्हुनि जो आहे। त हिते नूरियाबाद इंडस्ट्री जे कटा धतान के वाज़े कयां थो त हिते असांजो हक़ आहे, पालारी क़ौम जो हक़ आहे, हिते जाखरनि जो हक़ आहे, हिते ख़ासकेरनि जो हक़ आहे, हिते कोस्तान जी हर वसंदड़ ग़रीब माण्हू जो रोज़गार जो हक़ आहे। पहिरीं असांजो हक़ आहे, पोइ ॿिए ॿार जो हक़ आहे। आइंदा असीं इहो शइ कोन करणु ॾींदासीं। इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त नूरियाबाद में असीं पंहिंजी बिरादरी खे, असीं कोस्तान जे हर क़ौम वारे खे रोज़गार ॾियण जी कोशिशि कंदासीं, उनजे लाइ जिदोजहद कंदासीं। आख़िरी मुंहिंजो हिकु पॉइंट आहे, ऐं शहर जो माण्हू आहियां, पढ़ियल लिखियल माण्हू आहे, मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो तरीक़ो आहे ॻाल्हाइण जो, हलण जो। कुझु दोस्तनि जो ॿियो तरीक़ो आहे। सरदार साहब पालारी क़ौम खे या उन हर मज़लूम क़ौम खे, जेका क़ौम कोस्तान में वसे थी, उन्हनि खे कंट्रोल करण जो हिकु अजीब उनजो फार्मूलो आहे। ऐं उहो मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हर माण्हू उन फार्मूले खे सम्झे थो। ऐं असीं जिते विया आहियूं उते उन माण्हू उन तस्दीक कनि था त न था, इहा ॻाल्हि सही आहे। कुझु अहिड़ा असांजा दोस्त आहिनि जेके फोनूं करे चवनि था, असांजा हमदर्द आहिनि, अदा कमु भलो कयो, असीं ॾाढा ख़ुशि आहियूं, पर महिरबानी करे असांखे साम्हूं न आणिजो। अॼु उहे सभु माण्हू अल्हम्दुलिल्लाह अलाह जे करम सां सभु माण्हू असांजी सफ़र में वेठा आहिनि, मौजूदु आहिनि। मलिक साहब वटि ॿई हड़बा अथव। हिकिड़ो हड़बो इहो आहे त पुलिस जी हथां तव्हांखे बदिराईंदो, उहो बि तव्हांजे भाउ खां, चाचे खां, मामे खां को मलिक जी एफआईआर कोन थो कटाए, अव्हांजे भाउ चाचे मामे खां थो कटाए। रेवेन्यू जो रिकॉर्ड बि भाउ खां वठी भाउ जे साम्हूं कंदो। इन ॻाल्हियुनि खे बि छो कोन था सम्झो? भाउ खे वेड़ायो थो वञे, चाचे मामे सां वेड़ायो थो वञे, बिरादरी पाड़नि सम्झायो थो वञे। ये झेड़ा, ये वेड़ा, ये न करणु खपनि। असांखे पाण खे सोचणु खपे। सिंध पालारी ताज जे प्लेटफॉर्म तां डॉक्टर साहब तव्हांखे ॿुधाईंदो, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि आउं ॿुधायां त इंशाअल्लाह असांजे पाड़नि में जेके बि इख़्तिलाफ़ात आहिनि, चङनि मठनि में जेके बि इख़्तिलाफ़ आहिनि, असीं पंहिंजी बिरादरी जे चङनि मठनि सां वेही उन्हनि खे हल कंदासीं, उन तमामु मसइलनि जा फ़ैसिला कंदासीं। आउं इहा उमेद कयां थो आख़िर में सभिनी दोस्तनि खां त हिकु थियो, मुतहद थियो, सब्र खां कमु वठो, यकजा थियो। इंशाअल्लाह कंहिं बि माण्हू में इहा जुरत न आहे जो तव्हांखे तंग करे सघे। ऐं इंशाअल्लाह अॼु ही जेको असांजो मेड़ा जो आहे, हीअ असेंबली में हिन जो घोड़ो हूंदो, क़ौमी असेंबली में हूंदो, इस्लामाबाद ताईं आवाज़ ईंदो त कोस्तान जी आवाम आहे जेका सुजाग थी चुकी आहे पंहिंजे लाइ, पंहिंजे सिंधियुनि जे लाइ। असीं हाणे कंहिंजी गुलामी कोन कंदासीं। इंशाअल्लाह जंहिं बि दोस्त खे भाउ खे का तकलीफ़ हुजे, हिकिड़ो प्रॉपर सेटअप सां हिकिड़े असांजे वॾनि ताईं उहो पुॼाइनि, ऐं उन्हनि जो इंशाअल्लाह तदारुक थींदो, उनजो फ़ैसिलो थींदो, उन्हनि सां इंसाफ़ थींदो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, अलाह ख़ुशि रखे।